अस्सलाम वालेकुम दोस्तों। सुर साईं जे सुर मारीअ जो हिकु बैत खणी हाज़िर आहियां। मुर्शिद रफ़ी फरमायो, नका कुन फयकून हुई नका मूरत माह, नको सुध सवाब जी नको गर्ज़ गुनाह, हेकियाई हेक हुई उत वहदानियत वाह, लिखियाई लतीफ़ चए हेकियाई हेक हुई वहदानियत वाह, लिखियाई लतीफ़ चए उत ॿुझां दरगाह, अखियुनि ऐं अरवाह साई साञा सुमरा। इन जे सही लफ़्ज़नि ते अचूं। लफ़्ज़ आयो आहे कुन फयकून, ही ॿ लफ़्ज़ आहिनि। ही सूरह यासीन जी आयत 82 जा लफ़्ज़ आहिनि, जंहिंजी माना आहे त अल्लाह जो शान इहो आहे त जॾहिं हू कंहिं शइ खे ठाहिण जो इरादो करे थो त उन खे हुकुम थियो ॾिए त थी ऐं हूअ थी थी पए। कुन थी ऐं हूअ थी थी फयकून थी पई। मूरत माने शक्ल शबी रूप तस्वीर, माह माने चंड, सवाब माने चङो कमु, नेकी, गर्ज़ माने हाजत खपत, लोड़ गणती फ़िक्र, वैदानियत अकेलाई या अल्लाह पाक जी सिफ़त, ॿुझांद माने राज़ कुझ भेद अंत, अरवाह रूह जेको सिंधीअ में वाहिद जे सीगे में इस्तेमालु थिए थो। हू अरवाह रूह जो जम आहे पर सिंधीअ में वरी वाहिद वारे सीगे में बि इस्तेमालु थिए थो। साञा माने ॼाण सम्झ लॼ फ़हम। तो सॼणो हिन बैत में लतीफ़ सरकार जिन आलमे असबाब जे वजूद में अचण खां पहिरियां जो ज़िक्र कयो आहे। जॾहिं सिर्फ़ु बारी ताला जी ज़ात हुई, ॿियो कुझु बि न हो, न त अञा कुन जो अमर थियो, न ई फयकून जो हुकुम या मंज़र। उन करे न त सवाब जी का सुध हुई ऐं न का गुनाह जी का गर्ज़ हुई, सिर्फ़ु अल्लाह पाक जी वहदानियत हुई। नबी साईं चवनि था त मारीअ वाता उन महिल ते ई चवाइनि था, मारी चए थी त मूं उन महिल ते ई पंहिंजो वचन जेको अल्लाह पाक जो अमर हो उहो कयो हो, ऐं उन अमर तहत मुंहिंजी अखियुनि ऐं रूह ऐं अरवाह में मुंहिंजा मारू रचियल आहिनि। ऐं उन खां पोइ क़ुर पाक जी इन सां तस्दीक हिन तरह सां थी आहे त सूरह यासीन जो पाण लतीफ़ साईं हवालो आहे त अल्लाह ताला जॾहिं बि कंहिंखे ठाहिण जो इरादो कंदो आहे शइ खे त चवंदो आहे कुन थी पओ, त फयकुन उहा थी पओ। वरी क़ुर पाक जी सूरह अल दहर जी आयत 1 में अलाह साईं फरमायो, इंसान जे ज़माने में अहिड़ो वक़्तु गुज़रियो आहे जंहिंमें इंसान ज़िक्र जे लाइक़ु न हो, ऐं उन जी तशरीह में मारूफ़ सूफ़ी ख्वाजा शमसुद्दीन अज़ीमी जिन फरमायो त काइनात तह दर तह आलमीन ते मुश्तमिल आहे। हाणे पहिरियों सुवालु इहो थो उभिरे त इंसान जन्नत में अचण खां पोइ पहिरियां किथे हो, अचण खां पहिरियां किथे हो? छो त संस असली मक़ाम जन्नत न बल्कि उहो आहे जिते हू तख़लीक़ खां अॻे मौजूदु हो, ऐं उहो ई पहिरियों मक़ाम आहे। ॿियो मख़लूक़ उन मक़ाम यानी काइनात जे तख़लीक़ जो ॿियो मक़ाम जेको आहे सो अल्लाह जी ही काइनात खे तख़लीक़ जो रब्बुल आलमीन जो इरादो आहे। ऐं टियों मक़ाम अलाह पाक जो उहो हुकुम कुन आहे जंहिंसां काइनात ठही तख़लीक़ थी। ऐं चोथों इलाही अमर, उन खां पोइ फयकून चोथों मक़ाम आहे।
पंजूं आदम ऐं समूरी मखलूक जा काइनात में ज़ाहिर थियणु, इहो पंजूं मक़ाम आहे। अलस्तु बिरब्बिकुम, छा मां तव्हांजो रब न आहियां, इहो छहों मक़ाम आहे। कालू भला, हा बेशक तूं असांजो रब आहीं, इहो इक़रार सतों मक़ाम आहे। ख़ालिक़ काइनात जो हज़रत आदम अलैहिस्सलाम खे काइनाती इल्मनि सां नवाज़णु, इहो अठों मक़ाम आहे। हज़रत आदम खे फ़रिश्तनि ऐं जिन्नात जे अॻियां हुकुम इलाही सां उन्हनि जो मुज़ाहिरो, इहो नाओं मक़ाम आहे। अलाह ताला जे हुकुम ते फ़रिश्तनि खे आदम खे सजदो करणु ऐं इब्लीस जो इनकार करणु बि हिकु मक़ाम आहे। उनखां पोइ हज़रत आदम जन्नत में दाख़िल थियो, इहो मक़ाम नंबर 10। शाह साईं जिन हिन बैत में पहिरीं खां 5 मक़ामनि जो ज़िक्र कयो आहे। अलाह ताला जो हुकुम कुन फयकून, कुन फरमाइण खां पोइ आलम अरवाह में काइनाती तख़लीक़ थी, त उहे सभु सिफ़तूं मौजूदु थी वियूं जंहिंजे बुनियाद ते काइनात जुड़ी। हाणे पूरी काइनात माठ जे आलम में ऐं गूंगी हुई, जंहिंमें हिन नथे ॼातो त मां छा आहियां ऐं छो आहियां। इन ला इल्मी जे खे इल्म में बदिलाइण लाइ रब ताला फरमायो, अलस्तु बिरब्बिकुम, सॼी मख़लूक आवाज़ ॾे मुतवजा थी त हिननि खे समात अता थी वई, जो उन्हनि ख़लक़णहार जो इहो आवाज़ ॿुधो। ॿिए मरले में उन्हनि खे विसारत यानी ॾिसण जी सिफ़त अता थी वई, त उन्हनि खे ॾिसण जी सघ मिली वई। टे मरले में रब्बुल आलमीन जे कयल सुवाल ते हुननि सोचियो त खेनि कुवत गवाई बि अता थी वई, ऐं हिननि जो जवाब में हुननि चयो त कालू भला। तॾहिं क़ुरान पाक जी सूरह अल अराफ जी आयत में फरमायो त जॾहिं वरितो तव्हांजे परवरदिगार आदम जे पुटनि खां, उन्हनि जे पुठियुनि मां, उन्हनि जे औलाद खां इक़रार करायो ऐं उन्हनि खां उन्हनि जे जानियुनि ते, त छा मां न आहियां रब अव्हांजो? चयऊं हा, असीं इनकार था करियूं ऐं इक़रार था करियूं। ऐं लतीफ़ साईं उन तमसील लाइ मारी जी चूंड था कनि, जेका पंहिंजे मारोड़नि सां पंहिंजे असुल वतन में ख़ुशि हुई, गुरबत में बि ख़ुशि हुई। त हज़रत आदम अलैहिस्सलाम खां ग़लती थी वई ऐं उतां हुकुम अहबतो, हेठि रही वञो जो फरमान जारी थियो, ऐं रूह जिस्मानी वजूद सां अर्श तां किरी फर्श ते आया, त उन्हनि जो हशर अहिड़ो थियो जहिड़ो मारी सां उमिरि कोन। ऐं पोइ दुनियावी तौर सां उहे माण्हू हिन दुनिया जे गंद में घणा माण्हू त घुमी हुन में गर्क थी विया, पर मारीअ जो रूह सचो ऐं ख़ालिस रूह आहे, जेको दुनिया जे फंदनि में नथो फासे ऐं ॾींहुं राति पंहिंजे असली वतन उन मक़ाम ॾांहुं वापसि वञण थो घुरे जी जुस्तजू में रहे थो। ऐं सो बि अहिड़ी हालत में जो संस लोईअ जी लॼ बि मेरी न थिए ऐं उन में संस पाक रूह कामयाबु थिए थो। लतीफ़ साईं उनजी हिन में सॼी उपटार कई आहे इन अलस्तु बिरब्बिकुम जे फरमान में। इन में ॼण त 5 मक़ामनि जो ज़िक्र आहे। जे लतीफ़ जी ॿोली